ॼाम शुरू मां ख़बर ईंदा हलो त सिंध टेक्स्ट बुक बोर्ड इंतिज़ामिया सिंध जे सरकारी स्कूलनि लाइ मुफ़्त दरसी किताबनि जी विरासत वारो अमल शुरू करे छॾियो आहे। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे चेयरमैन अब्दुल अलीम लाशारी जो चवणु आहे त सिंध जे सरकारी स्कूलनि लाइ रिफॉर्म सपोर्ट यूनिट तरफ़ां ॿारनि जे ॾिनल अंगनि अखरनि मूजिबि पहिरें दर्जे खां 10 दर्जे जे ॿारनि लाइ 21,43,51,475 किताब छपाया विया आहिनि। छपायल किताबनि मुताबिक़ सिंध जे सरकारी स्कूलनि में सिंधी उर्दू तोड़े अंग्रेजी मीडियम में पढ़ंदड़ ॿारनि में 44,53,686 किताबनि जा सेट विराया वेंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।